अल्लड़े सफ़ा को मच्छरनि जो सतायल आहीं। निभागा ॿाहिरि निकिरी वे त कचहरी करियूं। हाँ यार सचो आहीं, ॿाहिरि खणी निकर तो मच्छर असल पचियो था वञनि। खञो 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 सॼे बदन ते रत निकिरियो अचे पर मच्छर निभागा मुड़नि था। असांजे ॻोठ में ना त कॾहिं मच्छर वारो स्प्रे थियो आहे, ना ई वॾी का मेडिकल कैंप लॻी आहे। अधो अधु ॻोठाणा ख़ारश जहिड़े मर्ज़ में मुब्तला आहिनि। को काठी खणी हुआ पंहिंजे पुठनि ते हणे, को ॿार खां ॿियो खंडाए, को ॿार खे झलियो बीठो आहे, को छापियो करे, को भिट सां पुठा पियो हणे। असल तमना ख़ारिश तबाही करे छॾी आहे। हाँ यार तव्हांजे ॻोठ में वाक़ई वेल लॻो पियो आहे। नंढड़ो ॿार हुजे चाहे वॾो, पंहिंजा पुठा ॿियो कनि। असल ॿारनि जो कीकूं लॻी पियूं आहिनि। मच्छरनि ऐं सैलाबी पाणी जे करे अलाए केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। गवर्नमेंट खे खपे त पोइती पहिरें इलाइक़नि खे मच्छर मार स्प्रे कराए, मच्छरदानियूं ॾे ऐं मेडिकल कैंपूं लॻाए, जीअं उते जा माण्हू पंहिंजी ज़िंदगी सही नमूने बसर करे सघनि।